खबर ही न थी पे असांजा दोस्त पिरी प्यारा अटैक जे मौत में मरी था वञनि एक्सीडेंट जे मौत में मरी था वञनि अलाए छो माण्हुनि खे लापरवाही थी वई आहे जाथे जो वञूं था चवनि था साईं निमाज़ ते ॻाल्हायो हर मस्जिद में कुल 8 कुराड़ा बीठा आहिनि 5 कुराड़ा नमाज देन बाकी नौजवान अचनि ही नथा ओ नौजवान हो छा तव्हांखे मरणो न आहे छा तव्हांखे हज़रत इज़राइल छॾे ॾींदो हाणे मां कंडियारे वियुमि हिकिड़ो अजीब मूंखे वाक़ियो ॿुधायो मुंहिंजा वार उभा थी विया हिकिड़े नौजवान जो मूंखे फोटो ॾेखारियूं वाह जो सुहिणो छोकिरो वाह जो हसीन हो वाह जो जमील हो अञा नई दाढ़ी सुवारी अचेसि भई अञा मुछनि जी सावक हाणे पई अचेसि मुंहं में रत पई टिमेसि सेहतमंद छोकिरो क्यों साईं हिन जो हाणे ख़तरनाक वीचारे जो हादसो थियो दुनिया जो जान छॾियो मां जो कीअं हादसो थियो ॿुधाइनि पिया चई साईं रोड खां क्रॉस पियो करे पेट्रोल पंप ते वञी रहियो पेट्रोल विझाइण जे लाइ तेज रफ्तार में गाड़ी पई अचे हिन जी का नज़र गाड़ीअ ते न पई विच रोड ते पुगो त गाड़ीअ जी लॻस गाड़ी जीअं जो मोटरसाइकिल सां लगी एडो धमाको थियो ॼणो जीअं बम फाटदो आहे क्यों साईं मोटरसाइकिल त लम खाईंदी वई पर ही छोकिरो ईअं मथे उॾामी वियो जीअं धक सां बाल उॾामी वेंदो आहे कलाबाज़ी पोइ ईअं वकड़ क्यों साईं तमाम घणो मथे हलियो वियो आखिर हेठि कलाबाज़ियूं खाईंदो किरियो कंडियारे शहर में विच ते फुटपाथ वारी सीमेंट जी पक्की भित ठही पई आहे क्यों साईं अची हिन में मगज़ लॻस जियां जो धक्को लॻस दिमाग़ मथो ईअं बध थियसि जीअं धक सां हिंदाणो चीरजी वेंदो आहे चई साईं मथो वञी बीठासीं वीचारे में साह ई न हो चप ई न चोरी अलाए गाॾीअ जे धक सां मरियो अलाए भित जे धक सां मरियो इहा आहे इंसान जी ज़िंदगी छड़ी बोड़नि ते मौत न आहे नौजवान बि मरनि था ऐं सची ॻाल्हि इहा आहे त बोड़नि खां वधीक नौजवान घणा था मरनि हाई साहब मूंसां गॾु मां जेकम बाद मूं जुमूं पढ़ाए राति जो पन्याकिल पियो वञा लखी गुलाम शाह स्टाफ जे ओरियूं वॾो माण्हुनि जो हुजूम नज़र आयो मां हाजी साहब खे चयुमि त को हादसो थियो आहे तॾहिं एॾी ख़ल्क जमो थी आहे असां बि गाॾीअ तां लथासीं माण्हुनि खे चीरे वेझा जो थियासीं छा ॾिसूं हिकिड़ो नौजवान आहे वीचारो पियो आहे रोड ते मथो चिथियो पियो त रत नार करे वयसि थी पुछा कईसि त छा थियो हिन सां चयोसि मोटरसाइकिल तेज़ हलाईंदो आहियो अची टेले जे साम्हूं टन ॾिने टेले जी ठोकर लॻी लम खाईंदो वियो वरी टेलो हिन जे मथे जे मथों चढ़ियो आहे मेजालो ई वीचारे जो चिथजी वियो आहे इहा आहे इंसान जी ज़िंदगी यारो मां हाणे वियुमि सईदाबाद
मांखे चऊं साईं जंहिंजे ईसाले सवाब लाइ जलसो रखियो वियो आहे वो मरहूम मगफूर तव्हांजो वॾो आशिको परवानो हो चवंदो साईं इब्राहिम खे घुराईंदुमि इहा मोहबत वीचारे जे दिल में हुई पर अचानक वीचारे सां हादसो पेश अची वियो सुबुह सां निकितो जे मां वञा थो शहर सईदाबाद सौदो वठण लाइ 10 मिंट ई न गुज़रिया त फोन आई त तव्हांजे भाउ जो एक्सीडेंट थी पियो आहे रोड ते उनजो भाउ ॿुधाए पियो जंहिं असां भॼदा ते पुगास असां रणियूं निकिरियूं दाहूं निकिरियूं अधे जी सॼी बाह ईअं चिथाड़ी पई जीअं कमंद जो गनू मशीन में चिथाड़जी वेंदो आहे ऐं खाडीअ में एॾो धकु लॻसि चाॿाड़ी भॼी पियसि खाडी लड़केसि पई अखियुनि मां पाणी वहेसि पियो ॻाल्हाए न पियो सघे जल्दी असां गाॾीअ में विझी अस्पताल नवाब शाह पहुतासीं डॉक्टरनि सुई कयसि वीचारे अखियूं बंदि कयूं दुनिया जो जान छॾियूं वञे मां हिकिड़ो वीडियो ॾिठो फेसबुक ते 4 नौजवाननि एक्स लाइ वॾी गाॾी अथनि उन गाॾीअ में वॾो आवाज़ ॾेई गानो हलाए नचदा था वञनि झूमंदा था वञनि डांस कंदा था वञनि ऐं जो रब जी ज़ात खे कावड़ थी अचे अचानक ड्राइवर जे हथों स्टीयरिंग छॾाइजी वियो गाड़ी कंट्रोल मां निकिरी वई लम खाईंदी वई कल्टियूं ॾींदी वई फेसबुक ते हुननि लाइव वीडियो हलायो रड़ियूं था कनि दाहूं था कनि चीखा था कनि अल्लाह जी ज़ात जो कसम आओ कंबल वारो उहे रड़ियूं उहे दाहूं उहे चीखा अॼु बि मुंहिंजे दिमाग़ में गूंजनि थियूं मां जॾहिं वो पहिरीं राति वीडियो ॾिठो त सॼी राति निंड न आई हफ़्ते ताईं उहो हादसो मुंहिंजे दिमाग़ न पियो लहे एॾो त ख़तरनाक हादसो थी वियो जो आख़िर वो फेसबुक ते लाइव वीडियो हले थो अधु कलाक ताईं उहे रड़ियूं कंदा रहिया चीखा कंदा रहिया दाहूं कंदा रहिया गाना मटबा सटबा दारन मथों गाना दारन आखिर तड़पी तड़पी मरी था वञनि सभिनि जो आवाज़ बंदि थो थी वञे गानो मथों पियो उन्हनि जे हले थो